अहिड़ियूं टपुलियूं वठी ॾींदई पंहिंजी ॻाल्हियां साॻी चवंदई ऐं बिल तो खां ॾियारींदई अदा पर पोयां गारियूं ॾींदई थी आमी हा मैं बीमारी अॼु चाहे जेको बजियारी प्यार में मुट्ठी जी वारी अॼु चाहे जेको बजियारी अॼु चाहे जेको बजियारी ख़ासि खेली चाहे जेको बजियारी दबेदार चाहे जेको बजियारी प्यार में मुट्ठी जी वारी अॼु चाहे जेको बजियारी प्यार में मुट्ठी जी वारी अॼु चाहे जेको बजियारी हले सकत नजार निहारा जैसी सामान ओटई गाढ़ा हले सकत नजार निहारा जैसी सामान ओटई गाढ़ा भले वाटर हुजनी जाड़ा मस्ती दे किराया भाड़ा अथे ॾाढा पाटूराड़ा खाई खाई नींदई माड़ा बटे दी हथ बहवा ताड़ा को मुड़ सन जा मुँह बाड़ा भैया खिलंदई ओड़ा पाड़ा इहा यारी नाहे पर फारिया अॼु चाहे जेको बजियारी प्यार में मुट्ठी जी वारी अॼु चाहे जेको बजियारी अॼु चाहे जेको बजियारी ख़ासि खेली चाहे जेको बजियारी तकरीर न कर रे भाई तोखे कहिया तकरीर न कर रे भाई तोखे कहिया पग बधाई सभिनी खे ख़बर थई आई तना हे ढींगे जो को भाई अॼु सावन जी असवा अॼु सावन जी असरहाई केड़ी पैंदी कई तो साई तो बे हुस्न पुठा कटबाही वय घर जा टपड़ बिखाई कान पोयन ले छजई पाई निनी घर के तो बुहारी अॼु चाहे जेको बगियारी सूबेदार साहब जो अॼु यारी आहे उन ते हिकिड़ो शेर अञा मां ॿुधाईंदोमांसि यारी यारी पई पौंदी छोड़ो यारा दे गुफ्तार सभई मैं तो पुछो मैं दसावे जड़े यारा दे प्रकार सभई के यार के तम सच्चा कोन ॾिठुम हन पटन खावण ते यार सभई जदा सुञा थी किम को टका न बचा पीछे थी गयो बेजार सभई जदा पैसा कंबराणी कण सूबेदार तॾहिं लांदे हन मेरी सार सभई यार में मुठे दीवारी अॼु चाहे जेको बजे चोर यार ते भगरदार ते टुटल बहार ते एतबार न कदी
नीलामी जोरे ते पुलिस जे थोरे ते सूबेदार जे थोरे ते दिल जे दौरे ते एतबार न कजे अञा बि पुलिस जे इंसाफ ते हरू भरू लाफ ते कूड़े ड्राफ ते एतबार न कजे रोचे मल जी संगत ते पुलिस जी संगत ते ऐं रोचे मल जी रखत ते एतबार न कजे हरू भरू अहवाल ते हरू भरू अहवाल ते अला सूबेदार ने सारे एतवार का जो कर असा आजमाई न 10 रुपया दे हो जो यो केड़ो तरीको आ सूबेदार हराम काईंदा आहिनि बाबा हिते वीर आदा निसार मुझे दादलो बचपन जो दोस्त है बिलोर रात खेलंदा पर विछड़ी वियासी वरी हाणे हरू भरू हवाल ते टोकई मकाल ते यतीमन जे माल खाइण ते एतबार न कजे दोस्त बेईमान ते बेगैरत इंसान ते दोस्त बेईमान ते बेगैरत इंसान ते एतबार न कजे डॉक्टर अनाड़िया के लोग डॉक्टर अनाड़िया के लोने वाली लपाट ते मुल्ला जे ओताग ते खदरे जे खैरात ते एतबार न कजे मुल्ला जे हौल ते बिजली जे पोल ते सोनारे जे तोल ते एतबार न कजे बरंदड़ चूल्हे ते पिननि जे थुल्हे ते खाऊ मुले ते एतबार न कजे अञा मुल्ला जे मकर ते निंद्र जे ढकर ते अदा ॿियो छोरन जे चक्कर ते एतबार न कजे नसीराबाद जे लारिय ते भगल तगारिय ते अणजान जी ओसारिय ते एतबार न कजे पाट जे पाणीअ ते खुथल खपाणीअ ते ज़ाल काणीअ ते एतबार न कजे मेडिकल स्टोर ते माण्हू गिला खोर ते वेढ़ा के ढोर ते एतबार न कजे अजो के सहाफियत पुरानी मुसाफियत ढल जे माफियत एतबार न कजे कस्मिय जी बात ते मुहाजर जी जात ते ऊंदा ही रात ते एतबार न कजे मुल्ला जे हौल भंग जे प्याले ते भंग जे प्याले ते अंदर जे काले ते पठान लाले ते एतबार न कजे बाढ़ जी बस ते काछे जे गस ते मवाली जे डस ते एतबार न कजे इन मतलब मुझे ट्रे चक्कर आना है निकले मवाली अड़वा गोठ बुधाए चई यार सोरी साजिदरी वरी बे पासे उठी वने वरी साजिदरी या वरी टे पासे हाने बाबा तो क्या उंडी दो मुझे यार सही शेर आजियो शेर ते जेकर पढ़मस तबाट जे बस ते कचे जे गस ते मवाली जे दस ते एतबार न कजे लुकमान जे लाहते पंजे साहते ऐं बरोचन जे ठाहते एतबार न कजे प्यार पे मुठे दीवारी सूबेदार चाहे जे को यारी